वअला आलिहि वअस्हाबिहि वबारिक वसल्लम अलैहि। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कि अगर तूने वफ़ा मोहम्मद से तो हम तेरे हैं, कि अगर तूने वफ़ा मोहम्मद से तो हम तेरे हैं। ये जहाँ क्या चीज़ है, लोहो कलम भी तेरे हैं। मौजूद सामीन हज़रात, साईंजन जे हुक्म मुताबिक फ़क़त यारी मिनट यारी वारे जी निस्बत सां तव्हां जे लाइ अॻियां हाज़िर आहियूं। दोस्तो, अल्लाह पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे तो बेशक मां तव्हां जी तरफ़ अल्लाह जे तरफ़ खां हिकु किताब ऐं नूर आयो। किताब मां मुराद क़ुरान मजीद, नूर मां मुराद तव्हां असांजो सुहिणो नबी आहे। दोस्तो, ही आम नूर न आहे। दोस्तो, जंहिं वक़्तु सुहिणे नबी जो नूर हज़रत आदम अलैहिस्सलाम जे चेहरे में चमकियो, अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलाम के मलाइकनि खां सजदा कराया। अल्लाह फरमायो मुझे नबी के सजदा कयो। इहो नूर आहे। दोस्तो, जंहिं वक़्तु हज़रत आदम अलैहिस्सलाम के हज़रत आदम अलैहिस्सलाम खां सह थई, अल्लाह फरमाया आदम अलैहिस्सलाम फिल अर्ज़ि मुस्तक़रन व मताअन इलाही, तू ज़मीन ते लही वञ, तुंहिंजे लाइ ज़मीन में ठिकाणो आहे। मां तुंहिंजे लाइ ज़मीन ते हर शइ जो बंदोबस्त करे छॾियो आहे। जंहिं वक़्तु तवज्जो समझो आदम अलैहिस्सलाम का नूरानी लिबास खसिजी वियो, आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते लहे पियो। पोइ जेके भी जन्नत में वण हुआ उन्हनि खे आदम अलैहिस्सलाम चयो तो मूंखे तव्हां पंहिंजा पन जो मां पंहिंजो जिस्म ढके करे मां ज़मीन ते लही वञा। त हर वण इहो जवाब ॾिनो तो तुंहिंजे मथां अल्लाह नाराज़ आहे। हाणे जेकर तुंहिंजे मथां अल्लाह नाराज़ आहे, अल्लाह जे हुकुम सां तू जन्नत मां हेठि थो वञी, असां तोखे पंहिंजा पन न ॾींदासीं। जन आख़िर में दोस्तो आया अची करे जन्नत जे आख़िरी दरवाज़े ते हिकिड़ो नंढड़ो वण बीठो जंहिंजो नालो इंजील हो। उन इंजील जे वण खे आदम अलैहिस्सलाम चयो तू मूंखे ॿियनि त पन न ॾिना, छा तू मूंखे पन ॾींदे छा? इंजील जे वण चयो ते आदम अलैहिस्सलाम हिकिड़ो पन छा, ॿ पन छा, टे पन छा, पर मुंहिंजे टाइम में जेके पन आहिनि उहे सभु रोड़े खणी वञ। सब जा सब खणी वञ। जंहिं वक़्तु दोस्तो आदम अलैहिस्सलाम विया हेठि ज़मीन ते, अल्लाह ताला उन वण खां पुछो ते वण तो इनखे पन कीअं ॾिना? जन्नत में हेतिरा वॾा वॾा वण हुआ, उन्हनि पन न ॾिना, तो इनखे पन कीअं ॾिना? उन नंढड़े वण जो जवाब ॿुधो। वण अर्ज़ कयो त या अल्लाह साईं मां आदम खे त पन ॾिना ई न आहे। ते मां आदम खे पन ॾिना ई न आहे। पन ॾिनई बि अल्लाह खे ख़बर हुई। अल्लाह तो कुल शैइन क़दीर आहे। इन्नहु अलीमुन बिज़ाति सुदूर आहे। अल्लाह खे ख़बर ही तो वण कहिड़ो जवाब ॾींदो, पर अल्लाह उन वण खां महबूबनि जो शान बयान कराइण पियो चाहे। महबूबनि जो शान बयान कराइण पियो चाहे।
आहे त वण ॻाल्हाए ऐं मां क़ुरान में ने वण जो ज़िक्र करे छॾियां। वण अर्ज़ कयो मुंहिंजा मालिक साईं मां आदम खे पण न ॾिना पोइ तूं कंहिंखे पण ॾिना तवज्जो सां ॿुधो। वण चयो या अल्लाह साईं मां आदम खे पण न ॾिना पर आदम जी पेशानी में जेको मोहम्मदी नूर उन्हें खे पण ॾिना। सोने नबी जो नूर जिथे उते सलाम। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के ज़माने के अंदर हिकड़ी कौम होंदी ही अदनान कबीलो सरगो। अदनान कबीले वाला ताकतवर होंदा हा। वो अदनान कबीले वालन जो बे कबीले सां झेड़ो थी वियो। हू जो ताकतवर हा तफसीर रूल बयान में आए वो जेका घट ताकत वाली कौम ही वो अल्लाह के नबी मूसा अलैहिस्सलाम वटि आए। महबूब जो शान दोस्तों अज़ल खां दाईंदो पियो थो अचे। अज़ल खां वठी हज़रत जाबिर सुवाल कयो या रसूल अल्लाह अल्लाह सब खां पहिरियां कहिड़ी शइ खे पैदा कयो। सोने नबी फरमायो न तुंहिंजो सिजो न तुंहिंजी ज़मीन ही न तुंहिंजो आसमान हो का शइ नहीं न आदम हो न मूसा हो अल्लाह सब खां पहिरियां तुंहिंजे मोहम्मद जे नूर खे पैदा कयो आहे। तफसीर में लिखंदा अल्लाह ताला 1 करोड़ 6,70,000 साल पहिरियां पंहिंजे नबी जे नूर खे पैदा कयो आहे। 1 करोड़ 6,70,000 साल पहिरियां अल्लाह ताला असांजे नबी जे नूर खे पैदा कयो आहे। मां मुख़्तसर कंदुसि। उहा कौम आई मूसा अलैहिस्सलाम वटि। मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरो अदनान कबीले वारनि असांखे तंग कयो आहे तव्हां दुआ घुरो त असांखे उन ते फतह अची वञे जंग था कयूं उन सां। मूसा अलैहिस्सलाम वुज़ू कयो नफिल पढ़े अञा दुआ घुरी न आहे दुआ जो इरादो कयो तो दुआ घुरा हिननि जे लाइ त अदनान कौम वारनि जे मथा अल्लाह इन्हनि खे फतह ॾे। अञा इरादो कई जिब्रील नहीं आयो उन्हें अर्ज़ कयो ते मूसा अलैहिस्सलाम अल्लाह फरमाए तो मूसा अलैहिस्सलाम अदनान कबीले वारे जे बारे में बददुआ न कजा मां अल्लाह कबूल न कंदुसि। कबूल न थींदी। मूसा अलैहिस्सलाम चयो त अल्लाह मुंहिंजी कॾहिं बि दुआ रद्द न कई। मां पानी घुरियो अल्लाह पत्थर मां पानी पैदा कयो। मां फिरौन सां मुक़ाबिलो कयो अल्लाह मूंखे दरिया मां 12 रस्ता कढे ॾिना। मां जादूगरनि जे मुक़ाबिले में हुयमि अल्लाह मूंखे फतह ॾिनी। छाजे लाइ मुंहिंजी दुआ अल्लाह कबूल नथो करे। जंहिं वक़्तु दोस्तों कोहे तूर ते वियो अल्लाह सां हम कलामी छो उते अर्ज़ कई या अल्लाह साईं छाजे लाइ मूंखे दुआ घुरण खां झझोयो। तवज्जो सां ॿुधो अल्लाह फरमाए मूसा अलैहिस्सलाम ॿी का बि ॻाल्हि न हुई। इहा जेका अदनान कबीलो आहे इन्हनि में मुंहिंजे नबी जो नूर रखियल आहे। इन कबीले मां मुंहिंजो आख़िरी नबी पैदा थी वञे करे मां तुंहिंजी दुआ क़बूल न कई आहे। आका अलैहिस्सलाम जो नूर जे करे दोस्तों अदनान कबीले में वो साबित। लेकिन आका अलैहिस्सलाम जो नूर दोस्तों हजरत इब्राहिम खलीलुल्लाह में वो साबित। अल्लाह फरमायो तो बेशक मां तव्हांजी तरफ नूर मोकिलियो आहे। कंहिं बुज़ुर्ग खां कंहिं शख्स चयो तो छा नबी हाज़िर आहिनि या न हिन वक़्त में। छा असांजा नबी हयातुन नबी आहिनि या न।
बुजुर्ग ने के हिकिड़ो जवाब ॾिनो। बुजुर्ग फरमायो तू वञी पंहिंजी शिकिल आईने में ॾिस, जेकॾहिं उहा साॻी इंसानी सूरत आहे पोइ सम्झ त तव्हां असांजा नबी ज़िंदा हाज़िर नबी आहे। असांजा नबी ज़िंदा हाज़िर नबी आहे। दोस्तों ही नौशर फिरोज वारो मीलाद तव्हां असांजे नबी खां परे न आहे। तव्हां असांजे नबी खां परे न आहे। नबी त नबी पर नबियनि जा गुलाम जिथे चाहिनि उते हाज़िर थी सघनि था। पीराने पीर गौसल आज़म दस्तगीर सुनो। रमज़ान शरीफ जो टाइम और हिकिड़ो शख़्स आयो अची अर्ज़ कयईं से रोज़ो शाम मूं वटि अफ़्तार करो। पाण फरमायो तुंहिंजी दावत क़बूल आहे। ॿियो आयो उन चयो रोज़ो मूं वटि अची खोलियो। पाण फरमायो तुंहिंजी बि दावत क़बूल आहे। लिखनि था त 70 माण्हू आया। 70 जी सोने गौसे आज़म दावत क़बूल कई। जॾहिं शाम जो टाइम थियो रोज़ो खुली वियो सभई मस्जिद में गॾु था। 70 माण्हू मस्जिद शरीफ में चवण लॻा त अॼु गौसे आज़म रोज़ो मूं वटि खोलियो आहे। जेकर सोने गौसे आज़म जो इहो मक़ाम आहे तो बैक वक्त 70 माण्हुनि वटि हाज़िर थी सघनि था। जेकॾहिं नबी जे बचड़े जो उन जे गुलाम जो इहो कमाल आहे त मुंहिंजे नबी जो छा कमाल हूंदो दोस्त। अल्लाह तबारक व तआला दोस्तों तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे जज़ाए ख़ैर कयो।